कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल में फुर वारे वाक़े दौरान क़त्ल कयल मेडिकल जी शागिर्दियाणी मिसबाह खे किचिरो खणंदड़ अफ़गानी छोकिरनि पारां क़त्ल करण जो इंकशाफ़ थियो आहे। इन सिलसिले में एसएसपी ओभर गुलाम अज़फर महेसर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हफ़्तो अॻु फुर जी वारदात दौरान मज़ाहमत ते पंहिंजे वालिद जे साम्हूं क़त्ल कयल मेडिकल जी शागिर्दियाणी मिसबाह जे क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार मोहम्मद नबी खे गिरफ़्तार करे उन वटां फुर थियल मोबाइल फोन ऐं वारदात में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल हथ कई वई आहे। एसएसपी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद नबी जांच दौरान शागिर्दियाणी खे क़त्ल करण वारे ॾोह समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरी ऐं फुर जे ॿिनि ॾोहनि जो पिणु एतिराफ़ कयो आहे। एसएसपी गुलाम अज़फर महेसर मूजिबि गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद नबी कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल में किचिरो खणी विकिरो करण सां गॾोगॾु गाॾियुनि मां बैटरियूं कढी विकिरो करण ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी गुलशन इक़बाल, गुलिस्तान जोहर, शाहराह फैसल, सुपर हाईवे समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरी ऐं फुर जे वारदातुनि में पिणु मुलविस आहे। जॾहिं त हफ़्तो अॻु फुर वारे वाक़े दौरान पंहिंजे वालिद जे साम्हूं मेडिकल जी शागिर्दियाणी मिसबाह खे क़त्ल करण वारे वाक़े में संदसि ॿियो साथी कारी बशीर पिणु मुलविस आहे, जंहिं जी ॻोल्हा कई पई वञे। एसएसपी मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जे निशानदेही ते जल्द समूरनि साथियुनि खे पिणु गिरफ़्तार कयो वेंदो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।